बापा जे पीउ मारो खसे बा माला कटर पांच से माला का मुहे आला उनका फिक्र छाछ गई। मेहर जे ॻोठ उमेद देरो में जी झोरींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। 20 सेक्शन थाणे जी हद में हिक बेरहम पीउ पंहिंजे ई 14 वरनि जे मासूम पुट मोहम्मद अली खे मस्जिद अंदरि छुरियुनि सां कोही क़त्ल करे छॾियो। उहो मोहम्मद अली जेको भठे ते मज़दूरी करे पंहिंजे घर जो चुल्हो ॿारींदो हो, जंहिंजे हथनि में किताब हुअणु घुरिजनि हा, तंहिंजा हथ रत में विझी विया। ॿुधायो पियो वञे त जवाबदार रज़ाक महमूद पहिरियां पंहिंजे वॾे पुट मोहम्मद अली खे घर घुरायो ऐं पोइ खेसि मस्जिद ॾांहुं वठी वञी बेरहमी सां क़त्ल करे छॾियो। पर वहशत ख़तमु न थी। रत में ॿुॾल मोहम्मद अली खे तड़पंदो छॾे जवाबदार घर पहुतो ऐं पंहिंजनि ॿिनि नंढनि पुटनि खे बि क़त्ल करण जी कोशिशि कई। जवाबदार पंहिंजी घर जी औरतुनि खे चयो त वञो वञी मोहम्मद अली जो लाश खणो, अॼु मां कंहिंखे बि जेरो न छॾींदुसि। घर जूं औरतूं रड़ियूं कंदियूं रहियूं। माउ जी ममता ऐं भेनरुनि जी दाहुनि मासूम ॿारनि खे बचाए वरितो। ॻोठ उमेद देरो में क़यामत जा मंज़र हुआ। मक़तूल नींगर जी ॾाॾीअ जूं दाहूं आसमान चीरे रहियूं हुयूं। पर सवाल इहो आहे त आख़िर अहिड़ो छा थियो जो हिकु पीउ पंहिंजी औलाद जे खून जो उञारो बणिजी वियो? कहिड़ी नफ़रत, कहिड़ी ज़हनियत, कहिड़ी वहशत हिन इंसान खे दरिंदो बणाए छॾियो? वाक़े बाद जवाबदार फ़रार थी वियो, जॾहिं त 20 सेक्शन पुलिस लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल करे छॾियो, जंहिं बाद मढ़ वारसनि हवाले कयो वियो। पर हाणे सिंध सवाल करे रही आहे, छा मासूम मोहम्मद अली जे खून सां इंसाफ़ थींदो? छा इहो वहशी पीउ कानून जी पकड़ में ईंदो, या वरी ही दास्तान बि वक़्त जी मिटीअ में दफ़न थी वेंदो?